अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हाण उथो सिंध सॾ थी करे जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक मुनवर ब्रह्माणी लिखे थो। सिंध उहा धरती आहे जंहिंजी मिटी मां सूफ़ीअ जी महक ईंदी आहे। सिंध अज़ल खां अमन मोहबत रवादारी ऐं सूफ़ीइज़म जी धरती रही आहे, जंहिंजे हवाउनि में सचल जो सच रक़्स करे थो, जंहिंजे चांडोकियुनि में लतीफ़ जो दर्द रचे वसे थो। उहा धरती जिते कलंदर शहबाज़ पंहिंजी हर धमाल सां इंसानी जो दर्स ॾिनो ऐं शाह इनायत हक़ लाइ सिर ॾियण जो रस्तो ॾेखारियो। मोहबत इंसानी बराबरी हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो। हीअ सरज़मीन मोहबत जो पैगाम अमन जो ॾस ऐं सच जी सुबुह जी पिरभा जहिड़ी धरती अरंदी आई आहे। पर जॾहिं ज़ुल्म जी का बाह बरे थी, जॾहिं धरती जो साह रोकण जी कोशिशि थिए थी, त हिन लाइ क़ुर्बानियूं ॾियण वारा हथ बि उथिया। अखियुनि में बाह ऐं दिलि में धरती जी मोहबत सां भरपूर थिया। हिते दुलह दरिया ख़ान जूं ललकारूं बहादुरी जा किसा अॼु बि कंध मथे करे छॾनि था। दोदे सुमरे जी आह अॼु बि धरती जो दर्द जाॻाए थी। हिमू कालाणी जी तलवार जो आवाज़ु अॼु बि वक़्त खे चवंदो रहे थो, सिंध खे हथु लाइण बाह खे हथु लाइण बराबरि आहे। या मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं जहिड़ो नारो अॼु बि गूंजे थो। जज़्बा अॼु बि जुआन थी वञनि था। सिंध जी धरती पंहिंजे सपूतनि जी बहादुरी सबबु ज़िंदा रही, अटल रही, अॾोल रही पई अचे। हीअ मज़ाहिमत का ख़तमु थींदड़ कहाणी न आहे, हीअ त नसलनि जो सिलसिलो आहे जेको शहीद फ़ाज़िल राहू खां वठी रसूल बिशपलीजीअ ताईं दादले दरिया जी वहंदो पियो अचे। पर अॼु सिंध वरी ख़तरनि जी छांव हेठि बीठी आहे। रहबर शागिर्द हारियुनि जा पघर भरिया हथ, औरतुनि जा ॾुख भरिया नारा सभु रोडनि ते निकितल आहिनि। किताबनि वारा हथ अॼु धरती जो अलम खणी बीठल आहिनि ऐं सिंध जूं धीअरूं जेके रिवायतनि में घारणियूं हूंदियूं हुयूं अॼु मज़ाहिमत जूं अलम बरदार बणियल आहिनि। मगर अफ़सोस सां चवणो थो पए त जिन जे कुल्हनि ते सिंध जी हिफ़ाज़त जो बार रखियलु हो, उहे ई कुर्सी जी चमक में पंहिंजी धरती जा सौदागर बणिजी विया आहिनि। साज़िशूं रुॻो दस्तावेज़नि में न लिखियूं वेंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं ख़ामोशी में बि दस्तख़त लिकियलु हूंदी आहे। सिंध जे हुक्मरान धुरियुनि जो रवैयो हमेशह खां अफ़सोसनाक रहियो आहे। कुर्सी जी लालच में उहे हमले आवरण ऐं साज़िशी क़ुवतनि जे लाइ रस्तो हमवार कंदा आया आहिनि ऐं अफ़सोस त अॼु बि उहे अमल ईमानदारी सां जारी आहिनि। 27वीं तरमीम कानून सां कहिड़ा कलूर कंदी, इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। पर अदलिया ऐं कानून जो जनाज़ो निकिरंदे महसूसु थी रहियो आहे। हीअ तरमीम धरती ते लिखियलु को नओं ॾुखु न आहे, पर ज़रूरु हिकु नओं ज़ख़्मु आहे। आइन जी 27वीं तरमीम सिंध ख़िलाफ़ु हिकु गहरी ऐं ख़तरनाक साज़िश आहे, जेका वफ़ाक़ ऐं हतमी तौर ते ताक़तवर हल्कनि जे मुफ़ादनि सां जुड़ियल आहे। हीअ तरमीम रुॻो हिकु क़ानूनी तब्दीली न आहे, हीअ सिंध जे वजूद ऐं वहदत ॾांहुं सिधो हमले जो इशारो आहे। सिंध खे टुकर टुकर करण ऐं विरहाइण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध धरती जंहिं हमेशह पनाह ॾिनी आहे, जंहिं पंहिंजा दर सदाईं खुलियल रखिया, उन ते धारिया हावी थींदा रहिया। ऐं अॼु जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो करे चुकी आहे त अफ़गाननि खे निकाली ॾिनी वञे, पर उहे हाण निकिरण जे लाइ तयारु बि न आहिनि ऐं न वरी सिंध सरकार को क़दम खणणु चाहे थी। उहे वजूद जेके पहिरें उघाड़ा आया, अॼु उहे ई धरती खे विरहाइण जूं साज़िशूं सटे रहिया आहिनि, जिन वटि न पंहिंजी सक़ाफ़त, न पंहिंजी तारीख़, न धरती जो जज़्बो, न उन्हनि जे ज़ुबान ते मालिकी। उहे सिंध जा दावेदार आहिनि। सिंध जी आम चवाणी आहे त आई टांडो खणण बुरचाणी थी वेठी। हीअ वक़्तु चुप करे ख़ामोशी सां वेहण जो न आहे, हीअ वक़्तु रुॻो आऊं भरण जो न आहे, हीअ वक़्तु उथण जो आहे। जीअं लतीफ़ सरकार चयो, जेको वठे थो वेर सो वेठे न विसरे। सिंध जा नौजवानो, अव्हांजा क़दम ई धरती जी धड़कण बणिजण वारा आहिनि। अव्हांजा हथी मज़ाहिम जी मशल बणिजणु घुरिजनि। जे अॼु न उथिया त सुभाणे जो सिज पंहिंजे नसलनि लाइ उभरी न सघंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुनवर ब्रह्माणी जो लिखियलु लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।